अम्मा असां त पंहिंजे लाइ भलो करे वरितो आहे। 5-8 ॾींहंनि जे लाइ पंहिंजे खाधे जो सामान अची वियो। अपा अञा महीने में घणियूं तारीख़ूं आहिनि। तूं छा थो सम्झी जेके छोकिरा कम लाइ विया आहिनि उन्हनि जे अचण ताईं ही खाधो हली वेंदो। अम्मा मूं सुबुह जो शहर वञण जो सोचे छॾियो आहे। रांझण पुट, तूं शहर न वञ, तुंहिंजी हिते ज़रूरत आहे। हितां वारी ज़रूरत फ़िलहाल पूरी थी वई आहे। उन खां अॻु जो ॿीहर खोट पैदा थिए, मूंखे शहर वञी पंहिंजे हमराहन सां मिलणो पवंदो। बाबा मूंखे ख़बर त पवे त हू रोज़ी सां आहिनि या ईअं वतन पिया धिका खाईंदा। शहर में हू कम जे आसरे हुजनि ऐं असां हुन जी आसरे हिते वेठा हुजऊं ऐं हेॾां खणी कुझु बि न अचनि। अदा सिर्फ़ उन्हनि जी ॻोल्हा लाइ न निकर, काका ओतो ऐं नाज़ा वारनि जी बि जांच कजांइ। हा दी, उन्हनि जी ॻोल्हा लाइ त शहर ॾे वञा पियो। किथे उन्हनि खे वारीअ जी बिट वाट ते न घी वई हुजे। रांझण अॻियां भोतूअ अथई, सोलो वठ कण कोन ॾींदी बाबा। अबा जेकॾहिं तो शहर वञण जो फ़ैसिलो करे ई छॾियो आहे त पहिरीं मुजेरी वटि वञ त उहो ॾिस छा थो चवे। अम्मा काका मुजेरी जी सलाह खां सवाइ मां हितां कोन निकिरंदुसि। यार डिबा टुकुर गोयो आ तो तू पंहिंजी भेण जो मुंहुं न ॾिसी सघियो, पर जे बचड़ा वठी शहर वियो आ त उते वञी कंदो बि छा? कांडेरा शहर ॿाहिरि आहे, उते बुख कोन मरंदा। बच्चन जे लाइ टुकुर ज़रूर मिलंदनि। बाबा हिते रही पंहिंजी रोज़ी करे भला जे पिनणो हुयोसि त हिते वेही पिने हो। हिते त सुका टुकुर बि उन्हनि खे कोन पिया मिलनि। असुल डुकार खाई वियो उन्हनि खे। अरे टिबा मूं मिसाल ॾिनो, अलाह कंदो रोज़ीअ सां लॻी वेंदो। बाबा मूंखे तव्हां इहो ॿुधायो, हिन उमिरि में काके होतू अॻो कमु कहिड़ो थींदो? पहिरियां शहर में पहुची पंहिंजे रहण जो बंदोबस्तु कंदो, पोइ कंदो कम जी ॻोल्हा। पर यार कांडेरा इहो बि सोचूं था वीचारो सफ़ा जूर आहे, अहिड़ो कमु न मिलियसि जंहिंमें सफ़ा करे बि न सघे। मूं ॿुधो आहे त शहर में मायूं ऐं मर्द गॾिजी कमु कंदा आहिनि। जे भलो कमु मिलियुसि न त माई ऐं पाण गॾिजी कमु कंदा। हो तो वॾो होशियारु माण्हू आहे, पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, किथे न किथे कमु ॻोल्हे वठंदो। खुदा कंदो त शहर में कमु मिली पवंदनि ऐं उते ख़ुशि रहंदा। ओ मालिक रोज़ीअ जो ज़िमो खयो आहे, अलाह कंदो को न को वसीलो उन्हनि खे मिली वेंदो। एतिरी पक आहे हू शहर विया आहिनि, बुख कोन मरंदा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।